नाज़रीन, नवाबशाह में सिंध तरक्की पसंद पार्टी के सदर ते शतरबंद हड़ताल खां पोइ पुलिस सिंध तरक्की पसंद पार्टी हाउस आडो रीगल चौक ते एहतजाजी धरणे में वेठल औरतुनि मथां कड़की पई ऐं लठबाज़ी करे 7 खां वधीक औरतुनि खे खंबे वई आहे। पुलिस सिंध तरक्की पसंद पार्टी जे अॻुवान निसार कीरियो जे अमर खे बि तशद्दुद जो निशानो बणायो आहे, जेका बेहोश थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर मंजूर बुगियो खां। जी मंजूर, छा तफ़सील आहिनि? जी, अॼु नवाबशाह में सिंध तरक्की पसंद पार्टी जे सदर ते जेको आहे मुकमल तौर शटरबंद हड़ताल कई वई। हड़ताल जी कामयाबीअ खां पोइ जेको सिंध तरक्की पसंद पार्टी जा कारकुन आहिनि, औरत कारकुन जेके रीगल चौक ते एसटीपी हाउस आडो जेको आहे धरणो हयो, उन जेको आहे पुलिस उन्हनि मथां बाज़ी कई ऐं आंसू गैस जी जेका शेलिंग कई, जंहिंखां पोइ जेके आहे जंहिंमें जेको मरकज़ी आहे निसार किरियो, हुनजी जेका वालिदा आहे उहा हुन वई ऐं पुलिस पारां जेको उन सां गॾोगॾु कारकुननि खे बि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां इन हवाले सां जेको सिंध तरक्की पसंद पार्टी जो मरकज़ी अॻुवान आहे निसार किरियो, चंद ॾींहं पहिरियां पुलिस हुनजे भाउ खे जेको आहे खंबे ऐं मुक़ाबिलो ॾेखारे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई हुई, जंहिंखां पोइ एसटीपी पारां मुकमल जेको आहे एहतजाज कया पिया विया। हिन वक़्तु जेका आहे अॼु जेको आहे धरणे जी काल ॾिनल हुई, शटरबंद हड़ताल जी काल ॾिनल हुई, जंहिं ते जेको आहे एहतजाज कयो पियो वियो त जेके पुलिस आहे, पुलिस जा अटाला जेके आहिनि उन्हनि जे कारकुननि औरतुनि ते ऐं जेके मर्द कारकुन आहिनि उन्हनि ते कड़की करे जेका कारकुननि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं औरतुनि खे पिणु तशद्दुद जो निशानो बणायो आहे। मंजूर, अवां जी महिरबानी।